अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खिपरे में ख़बर ॾींदासीं त खिपरे में नए ऐं ॾहें जा हलंदड़ इम्तिहाननि दौरान डीओ तालीम यारमूद बुलादी पंहिंजी टीम सां गॾु इम्तिहानी सेंटरनि सिरनवारी इस्लामिया हाई स्कूल खिपरो समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि ते छापा हया ऐं सिरनवारी स्कूल में 4 शागिर्द कापी कंदे पकड़जी पिया। डीओ सां गॾु टीम में अली हसन शर, टीओ जाम नवाज़ अली, असगर लगारी, डिप्टी डीओ तालीम सांगड़ ताज मोहम्मद डायरी, टीओ सेक्रेटरी सिंजोरो एजाज जुनेजो, अब्दुल रऊफ लगारी, अमजद बेग भी गॾु हुआ। इन मौके ते डीओ तालीम सांगड़ यारमूद बुलादी साफ़ियनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे सूबाई वज़ीर तालीम ऐं सेक्रेटरी तालीम जूं सख़्त हिदायतूं आहिनि त कापी बंदि हुजणु घुरिजनि। इन करे असां हर सेंटर ते विज़िट करे रहिया आहियूं। इन भेरे कापी ते अॻे खां तमामु वधीक कंट्रोल आहे। हिन वक़्तु सरकारी स्कूलनि जा शागिर्द कापी केस न थिया आहिनि, बाक़ी प्राइवेट स्कूलनि जा शागिर्द पकड़िया आहिनि। जॾहिं त डीओ सांगड़ जी टीम जी मौजूदगी में बि शागिर्दनि पारां इम्तिहानी सेंटरनि ते कापी हलंदी रही। जॾहिं त अॼु सुबुह जो 9 क्लास जो केमिस्ट्री जो पर्चो ऐं 10 क्लास जो फिजिक्स जो पर्चो बि टाइम खां अॻु में ई आउट थी वियो। असांखे मिनिस्ट्री एजुकेशन ऐं सेक्रेटरी एजुकेशन जूं सख़्ती सां हिदायतूं आहिनि। इम्तिहाननि में तव्हां हींअर ॾिसंदो त तव्हांखे इम्तिहान अॻे खां बिल्कुलु जेको आहे सो चेंज नज़र ईंदो। अॻे जेका हल्ला गुल्ला हूंदी हुई सेंटर जे अंदरि या सेंटर जे ॿाहिरि, उहा बिल्कुलु ख़तमु करे छॾी आहे। ऐं इम्पर्सोनेशन को बि न आहे, कापी ॿाहिरि कान पई निकिरे। न त अॻे तव्हांखे ख़बर आहे त इम्पर्सोनेशन मुंडी मट जेको आहे ॿार केतिरा हूंदा हुआ, या कापियूं ॿाहिरि आंसर कापियूं ॿाहिरि निकिरी वेंदियूं। हाणे असां कल्ह खां वठी विज़िट कई आहे। हा, किथे एकड़ वेकड़ कया आहिनि, पर उहे बि प्राइवेट स्कूलनि जा असां पकड़िया आहिनि। भाई गवर्नमेंट जे स्कूलनि जो किथे बि असांखे अहिड़ो केस न मिलियो आहे जेको इम्पर्सोनेशन हुजे या कापी ॿाहिरि निकिती हुजे। इन ते सख़्ती सां अमल कयो आहे। एडिशनल सेक्रेटरी असांजो हिते सांगड़ ज़िले जी विज़िट करे पियो। कल्ह बि उनखे विज़िट करायो आहे, अॼु बि उहो सांगड़ ज़िले में आहे। डायरेक्टर साहब पाण जेको आहे उहो विज़िट करे पियो। कल्ह बि असां हिते सांगड़ में हुयो, अॼु बि आहे। मुंहिंजी टीम आहे, मां बि विज़िट करां पियो। असांजूं तालके वाइज़ टीमूं आहिनि, उहे बि असांजूं जेके आहिनि से विज़िट कनि पियूं। ऐं हर सेंटर ते असां जेको आहे हींअर असांजी जेका डेली जी विज़िट आहे। कापी केस हींअर ॾिसो न, हाणे तक़रीबन जेका आहे उन ते कंट्रोल थी वियो आहे। बाक़ी 1-2 केस थियनि था। हींअर अॼु मूं बि 4 केस पकड़िया आहिनि सिरनवारी में, कापी केस, या कंहिं वटि को मोबाइल निकिरे थी उन खे कापी केस कयूं था। बाक़ी इम्पर्सोनेशन या कापी जेका आहे आंसर कापी ॿाहिरि नथी निकिरे। तव्हां मूंखे सबूत ॾियो, जेकॾहिं को बि उस्ताद मुलवस आहे ऐं इंटरनल एक्सटर्नल उन में मुलवस आहिनि त असां सख़्तु सज़ा ॾींदासीं। ओॾी महिल रिलीव करे उन्हनि खे आउं डायरेक्टर ॾे मोकिले छॾींदुसि। रिपोर्ट न ॾिठी आहे, तव्हां जेकॾहिं मूंखे रिपोर्ट ॾियो, जेकॾहिं मिसबिहेव कई आहे त उनजी इंक्वायरी कराईंदुसि। इन में टोटल 49 सेंटर आहिनि। उन में कैडेट कॉलेज सांगड़ बि अचे थो, जाम नवाज़। 48 सेंटर असांजा आहिनि, 49 सेंटर कैडेट कॉलेज आहे, 49 सेंटर असां वटि हाई स्कूलनि में आहिनि। त उन स्कूल जो हेडमास्टर हूंदो आहे, जेको प्रिंसिपल या हेडमास्टर उन स्कूल जो जेको हूंदो आहे उहो इंटरनल हूंदो आहे। ऐं फैक्टोटम बि उहो इंटरनल पाण रखंदो आहे, जेको कॉम्पिटेंट माण्हू हुजे, ॼाणू माण्हू हुजे। बाक़ी एक्सटर्नल बोर्ड अपॉइंट कंदो आहे। पोइ कंहिं सेंटर ते 2 बि आहिनि, 4 बि आहिनि, 3 बि आहिनि, उन्हनि एनरोलमेंट जे हिसाब सां उहे एक्सटर्नल मुक़ररु कया। ऐं बाक़ी टीमूं जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ टीमूं, तालके वाइज़ टीम जेका आहे मिनिस्टर साहब ऐं सेक्रेटरी साहब जे हुकम ते असां तालके वाइज़ पंहिंजूं टीमूं ठाहियूं आहिनि। डायरेक्टर साहब जी टीम आहे, मुंहिंजी डीओ जी टीम आहे। उनखां अलावा असांजी ॿी बि टीमूं आहिनि, उहे बि विज़िट कनि पियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।